ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन 28 जुलाई ते अदालतन जो बाइकाट करण जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट बार सुप्रीम कोर्ट में जजनि जी मुक़ररी बाबति जुडिशियल कमीशन जे इजलास ते ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन 28 जुलाई ते अदालतन जो बाइकाट करण जो ऐलान कयो आहे। सिंध हाई कोर्ट बार जो चवणु आहे त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट में जजनि जी मुक़ररी वारी सीनियरिटी वारे मामले की नज़रअंदाज करे रही है। सिंध हाई कोर्ट बार चयो सुप्रीम कोर्ट में जजनि जी मुक़ररी जो अमल शफ़ाफ़ हुजणु घुरिजे। अहम ख़बर आया सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन 28 जुलाई ते अदालतन जो बाइकाट करण जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट बार सुप्रीम कोर्ट में जजनि जी मुक़ररी बाबति जुडिशियल कमीशन जी इजलास ते ख़दशनि जो इज़हार कयो आहे। सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन 28 जुलाई ते अदालतन जो बाइकाट करण जो ऐलान कयो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। सिंध हाई कोर्ट बार जो चवणु आहे त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट में जजनि जी मुक़ररी वारी सीनियरिटी वारे मामले ते खे नज़रअंदाज करे रही आहे। सिंध हाई कोर्ट बार चयो आहे सुप्रीम कोर्ट में जजनि जी मुक़ररी जो अमल शफ़ाफ़ हुजणु घुरिजे। सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन 28 जुलाई ते अदालतन जो बाइकाट करण जो ऐलान करे छॾियो आहे। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट बार सुप्रीम कोर्ट में जजनि जी मुक़ररी बाबति जुडिशियल कमीशन जे इजलास जे ख़दशनि जो इज़हार कयो आहे।